रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 23 एक्सरसाइज नंबर 4.4 मश्क 4/4 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार बारो पोयनि सबकनि में असां एक्सरसाइज नंबर 4.3 पढ़ी छॾीसीं। अॼु असां हिन लेक्चर में एक्सरसाइज नंबर 4.4 पढ़ण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे फैक्टोराइज द फॉलोइंग, हेठिन जा जुज़ा मालूम करियो। बारो हिते हाणे असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे बी क्यूब प्लस 3b² सी प्लस 3bc² प्लस सी क्यूब। हाणे छा करिणो आहे असांखे हिते असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं वाट इज़ इक्वल टू बी क्यूब प्लस 3b² सी प्लस 3bc² प्लस सी क्यूब। ठीक है बारो। हाणे हिते असां वटि अॻियो स्टेप छा थींदो ॾिसो बारो तवजो ॾियो। मां बी क्यूब खे लिखी सघां थो बी होल क्यूब, जी हा बिल्कुलु असां हिते लिखी सघूं था। पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो बी होल क्यूब। पोइ हिते मां प्लस 3b² खे लिखंदुसि बी होल स्क्वायर, हिते ईंदुसि सी प्लस 3bc² खे लिखंदुसि सी होल स्क्वायर। ठीक है बारो प्लस सी होल क्यूब। ॾिसो बारो हाणे तवजो ॾियो। हाणे ही कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, ही असां वटि ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब वारे फॉर्मेट में पियल आहे। इहो पोइ छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि a प्लस बी होल क्यूब जे। ठीक है बारो। हाणे हिते ॾिसो असां वटि ए जी वैल्यू छा पियल आहे, उहा आहे बी, ऐं हिते असां वटि बी जी वैल्यू छा पियल आहे, उहा आहे सी। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिनखे कॉन्ट्रैक्ट कंदासीं त पोइ उहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि बी प्लस सी होल क्यूब जे। छाकाणि त हिन ते ही फार्मूला अप्लाई थी वियो आहे ए प्लस बी होल क्यूब वारो। त पोइ असां लिखंदासीं इज़ इक्वल टू बी प्लस सी होल क्यूब। हाणे हिन जा जुज़ा कहिड़ा था ॾिसो, बी प्लस सी जा ज़र्ब में 3 फैक्टर थी विया। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे इहो असांजो छा थी वियो, इहो थी वियो असांजो आंसर। बारो हाणे जेको ॿियो नंबर पार्ट आहे ऐं टियों नंबर पार्ट, इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। इहो बि इन ई तरीक़े सां थींदो। ठीक आहे। हाणे आऊं जेको चोथों नंबर पार्ट आहे इन खे हल करण जी कोशिशि कयां थो। हाणे चोथों नंबर पार्ट असां वटि आहे त 8x³ प्लस 36x² प्लस 54x प्लस 27। हाणे छा करिणो आहे असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं उहो आहे इज़ इक्वल टू 8x³ प्लस 36x² प्लस 54x प्लस 27। ठीक है बारो। हाणे हिते असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो ॾिसो बारो तवजो ॾियो। अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे 8x³ मिले। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे त 2x। त पोइ लिखंदासीं हिते 2x होल क्यूब, पोइ हिते ईंदासीं प्लस, पोइ हिते ईंदासीं 3 खां बाद में असां वटि थींदो 2x होल स्क्वायर, ऐं हाणे हिते असां वटि थींदो 3। इहो हाणे 3 किथे थियो ॾिसो, हिन खे असां छा कयोसीं 2x होल क्यूब। त पोइ हिते हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां मूंखे 27 मिले। जी हा बिल्कुलु उहो आहे 3। हाणे उहा थी वेंदी अॻिते हली बी क्यूब जी वैल्यू, त पोइ हिते उन जे करे जेका बी जी वैल्यू बीठी उहा थी वई 3। उहो हेॾां तवजो ॾींदा हलो। ठीक आहे बारो। साॻे तरीक़े सां हाणे असां 3 ॾींदासीं प्लस 3, हाणे ए जी वैल्यू साॻी 2x आहे। ठीक है बारो। ऐं बी जी वैल्यू छा थी बीहे असां वटि, उहा आहे 3 जो होल स्क्वायर प्लस 3 होल क्यूब। ठीक है बारो। हाणे तवजो ॾियो, हिते जॾहिं असां 2 जो स्क्वायर छॾाईंदासीं छा थींदो, इहो थींदो त 2 × 4 त 3 × 12 त 3 × 12 36, हीअ x अथसि त x जो स्क्वायर आहे। अहिड़े तरीक़े सां 36x² थी वियो। वरी हेॾे तवजो ॾियो, हीअ थी वियो त 3 × 9 ॿिना 18 त 3 घणो थी वियो, 3 थी वियो 54
एक्स दर में अथसि अहिड़े तरीक़े सां, यानी हीउ सम असांजो सही आहे। त हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वियो, ॾिसो ॿारो हाणे हिते हीउ फार्मूला अप्लाई थी वियो त ए क्यूब प्लस 3a स्क्वायर बी प्लस 3ab स्क्वायर प्लस बी क्यूब छाजे बराबरि थी वियो, इहो बराबरि थी वियो असां वटि a प्लस बी होल क्यूब। त पोइ हिते बि ईअं थींदो त इज़ इक्वल टू 2x प्लस 3 होल क्यूब। हाणे इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। ॿारो हींअर असां वटि 5 नंबर पार्ट आहे 1/27 प्लस 1/3y स्क्वायर प्लस y रेज़्ड 4 प्लस y रेज़्ड 6। हाणे छा करिणो आहे असांखे, असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। हाणे इन जे लाइ सभ खां पहिरियां असां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं इज़ इक्वल टू 1/27 प्लस 1/3y स्क्वायर प्लस y रेज़्ड 4 प्लस y रेज़्ड 6। ठीकु आहे ॿारो। हाणे ॿारो हिते तवजो ॾियो, ॾिसो हिते असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे 1/27 जवाबु ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 1/3। त पोइ लिखंदासीं हिते ते 1/3 होल क्यूब, हिते नासीं प्लस, पोइ हिते नासीं 3। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते a स्क्वायर अची वेंदो आहे, हिते ईंदो 1/3 होल स्क्वायर इंटू y स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां हिते ईंदो प्लस, हाणे ईंदो 3 फार्मूला वारो, a जी वैल्यू 1/3, b जी वैल्यू छा ईंदी हिते y स्क्वायर होल स्क्वायर प्लस हिते थींदो y स्क्वायर होल क्यूब। ॾिसो ॿारो हाणे हिते b जी वैल्यू y स्क्वायर आई कीअं, ॾिसो हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे y रेज़्ड 6 ॾे। जी हा बिल्कुलु उहो आहे y स्क्वायर। ठीकु आहे ॿारो, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते ॾिसो हिते पहिला आहे 1/3y स्क्वायर, त हिते हाणे तव्हां सोचींदो त हिते 3 आयो, हिते वरी 1/3, इहो कीअं, ॾिसो तवजो ॾियो। हाणे जॾहिं असां 1/3 जो होल स्क्वायर छॾाईंदासीं छा थींदो 1/9, हिते वरी 3 ज़र्ब में पियो अथसि, यानी 3 जी टेबल 9 ते वेंदी, हेठि छा बि 1/3, उन जे करे ही आहे। ठीकु आहे ॿारो। वरी अॻिते ॾिसो हिते जस्ट पियो आहे तव्हां वटि y रेज़्ड 4, तव्हां चवंदव त हाणे हिते ॾिसो त 3 इंटू 1/3 बि पियो आहे, हाणे इहो ख़तमु थींदो न, 3 जी टेबल 3 ते ईंदी, पोइ इहो ख़तमु थींदो। y स्क्वायर जो जॾहिं होल स्क्वायर छॾाईंदासीं त सिर्फ़ु असां वटि छा पियो y रेज़्ड 4, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हाणे हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, हिते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो जंहिंजे थ्रू हिन जा जुज़ा निकिरंदा, ॾिसो ॿारो तवजो ॾियो। हाणे हिते असां वटि आहे त a क्यूब प्लस 3a स्क्वायर b प्लस 3ab स्क्वायर प्लस b क्यूब छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो त a प्लस b होल क्यूब जे। त पोइ ॿारो हाणे जो असां वटि आंसर छा थींदो, आंसर थींदो त 1/3 प्लस y स्क्वायर होल क्यूब। इहो छा थी वियो असांजो, इहो असांजो थी वियो आंसर, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। ॿारो हाणे हीउ जेको 6 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल कजो, ऐं 7 बि तव्हां पंहिंजो पाण हल कजो। ठीकु आहे ॿारो। हींअर आउं 8 नंबर पार्ट आहे उन खे हल करण जी कोशिशि कयां थो। हाणे 8 नंबर पार्ट असां वटि आहे त z क्यूब अपॉन 8 प्लस z स्क्वायर y अपॉन 4 प्लस zy स्क्वायर अपॉन 6 प्लस y क्यूब अपॉन 27। हाणे छा करिणो आहे असांखे इन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम ॾेई वेंदासीं, उहो कहिड़ो आहे, उहो असां वटि इज़ इक्वल टू z क्यूब अपॉन 8 प्लस z स्क्वायर y अपॉन 4 प्लस zy स्क्वायर अपॉन 6 प्लस y क्यूब अपॉन 27। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो हाणे हिते असां वटि अॻियों स्टेप कीअं थींदो, अॻियों स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब कयां त मूंखे z क्यूब अपॉन 8 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो असां वटि आहे त z अपॉन 2, त पोइ असां नज़ीन जो होल क्यूब प्लस,
हाणे 3 ॾींदासीं फार्मूला वारो, ए जी वैल्यू छा बीठी z/2। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असां वटि बी जी वैल्यू छा बीहंदी। हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब ॾियां त पोइ उहो मूंखे ॾिए y³ जी हा बिल्कुलु उहो आहे, उहो आहे y/3। त पोइ असां हिते लिखंदासीं त y/3। साॻे तरीक़े सां हिते ॾींदासीं प्लस जो 3। हाणे ए जी वैल्यू असां वटि आहे त z/2 ऐं बी जी वैल्यू छा आहे असां वटि त y/3 होल स्क्वायर थी वेंदो प्लस y/3 ॾिसो ॿारो हाणे हीअ असां वटि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे त a³ + 3a² b + 3ab² + b³ हिन फॉर्मेट में पियल आहे। जी हा बिल्कुलु ॾिसो हिते त ही असां वटि हिन फॉर्मेट में पियल आहे। त पोइ इहो छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि = z/2 + y/3 जे बराबरि थींदो। इहो छा थी वियो असां वटि आंसर थी वियो। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।